जीअं त हींअर तव्हां ॾिठो सफ़ीना गुटको जेको असांजे लाइ असांजी सिहत लाइ मुज़र आहे, उन बाबति इहो खाको पेश कयो वियो जंहिंमें वलू वाझा जो किरदारु हुयो। हाणे असां खाको पेश कयूं था तालीम मुतलिक़। तव्हां सभई वेही ॾिसंदा, महिरबानी तव्हांजी, ऐं तव्हां अदाकारनि खे दाद ॾींदा, महिरबानी। आप मानो सामने बैठा नहीं है, तू भी थी है। अरे बाबा इल्म इंसान जी टीए खाए। अरे छोरी ये टीए कवरी किथे इंसान अखली बाऊ दिन। अरे बाबा मेहरबानी करे इन्हें ना करे, मुखे ने जालत में आजाद कर। छोरी अगे तो कर जेल में बंदी जो को तो आजाद कराया। अब खंडा डोल में गा दे। बाबा मुखा गा कौन थी ना, मेहरबानी करे इन्हें ना करे मुखा गा। छोरी हल बने अजी कोमल उठाऊं तो खेती गनी ला स्कूल आऊं तेरी पैसा गालाया थी। बाबल चवे थो गाते हल अमर चवे थी वही थामल कुल कम हिन मंजूर ला दिल्ली दी चवे थी आऊं स्कूल वना। हाय दिल्ली दी चवे थी आऊं स्कूल वना। अमीरन जगारे स्कूल पिया वनन केडा न सुना सिंगार हथन मुंह में बिन्यारो खूब था खिलन लीना लटा बल की न हुजन चंपल हुजे बल छो न छिन्न दूर तो कोई दस्तूर अला दिल दी चवे थी आऊं स्कूल वना। हाय दिल दी चवे थी आऊं स्कूल वना। जी मुझे माफ कर, तुम खाली ये बुधा एली मास्टर करण केरो फायदो है, न मां छा तो फायदो थी। जिते बार सिंध जा पटन ते परन था उता ही नसीबन जा रास्ता खुलन था, रास्ता खुलन था। अलिफ अंब बे बला खा जिते थे तो सबक शुरू उते बार मुड़के मिलन था। उता ही नसीबन जा रास्ता खुलन था, रास्ता खुलन था। इल्म हक सच्ची निशानी है बाबा, इल्म का सिवा इंसान हुआ है बाबा। दिया जी गाड़ी तू भी स्कूल वंदी, हल तो के स्कूल चली जा। किताब तब